केवला साईं बिटाई दो चेत कारी रात कचो घड़ो 29 ऊंदा ही चंद्र नालो नाह को दरिया धड़ लाई। हे सुरसोणी में वाह सुरसोणी में बिटाई साईं तो फरमाए त जमल न सोणी रात जे टाइम में रात माना अहिड़ी रात थी जंहिंखे बिटाई चवा त कारी रात माना का शइ नज़र न अचे। कारी रात में मुराद न सिर्फ का शइ नज़र अचे पर हर शइ भयानक हुजे। रात जे टाइम में जी कोई निकिरंदो आहे त जाॾो काॾो ख़ौफ़ ख़तरो हूंदो आहे। बिटाई चे कारी रात कचो घड़ो 29 ऊंदा ही। बिटाई चंद्र जी तारीख़ ॿुधाई त कहिड़ी रात ही 29 तारीख़ ही चंद्र जी माना चंद्र जो को नाम निशानी कोन हो। उन ये टाइम ते सोणी मेहार सां मिलण लाइ कचो दिलो खयो आहे। कहिड़ो दिलो खयो आहे? कचो दिलो खणी करे हुन सां मिलण लाइ निकिती आहे। कारी रात कचो घड़ो 29 ऊंदा ही चंद्र नालो नाह को दरिया धड़ लाई। चंद्र जो को निशानी कोन्हे। सोणी काॾे वई आहे? विच दरिया में पंहिंजो धड़ लाथो अथई। कारी रात कचो घड़ो 29 ऊंदा ही चंद्र नालो नाह को दरिया धड़ लाई। साहिड़ कारण सोहिणी आदीअ ते आई इहो अमरो इलाही न त कुनन में केर घुरे। बिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए तो त इहो खुदा जो हुकुम हो तॾहिं सोणी दरिया में गिरी आहे न त इन्हनि कुनन में जिते ख़ौफ़ ई ख़ौफ़ आहे उते केरु घिरंदो। जेॾी महिल सोणी का दिलो जंहिंमहिल भुरींदो वञे विच दरिया में दिलो माना मिटीअ जो दिलो हो ॻरी वियो हुनजे हथनि में ई ॻरी वियो त उन महिल सोणी ॿुॾण लॻी। ॿुॾी जंहिंमहिल ख़तम थी वई ॿुॾी वई सफ़ा पाणीअ में त पोइ मेहार इंतज़ार जो कयो त ॾिठई सोणी आई छा ने त मेहार सॼे किसे खे सम्झी वियो। सॼे किसे खे मेहार सम्झी वियो त शायदि हीअ ॿुॾी वई आहे। शायदि त छा पर पक सां इहा ॿुॾी वई। शायदि असां चई आहे पक सां ॿुॾी वई आहे। पोइ दरिया जी वट ते हिकिड़ो गाहु थींदो आहे जंहिंजो नालो हूंदो आहे कांव। कंधीअ झलियो कांव आशिको भो आहूं करे तो कीअं ॿोड़ी सोहिणी ॿेली मुंहिंजी बांह। दरिया तोते दां ॾींदुसि ॾींहं क़याम जे। छा थो चए मेहार? मेहार गाह खे झले थो चए ए दरिया तो मुंहिंजी बांह जेका मुंहिंजी सोहिणी आहे उहा तो कीअं ॿोड़ी हिन दरिया में। इहा मुंहिंजी बांह आई। यादि रखजांइ मां तोखे बख़्श न कंदुमि। क़यामत जे ॾींहुं ज़रूरु मां तोते दाई थींदुसि तोखां हिसाब वठंदुसि। महिरबानी लख लाइक। थैंक्यू।